मुंह मथे त आसमान जे तरफ खिली वेठी आबू जेल जेल जो माई चरी त नदी आंगा मौत तुझे अखियुनि जे साम्हूं आया तुम्हारी खिलियां मुस्कुराए रही कि मैं कियां न खिलांगा आए त या मौत जी फुल टबणी अल मौत जस्म यूसिल अल हबीब है त आहे मौत जो हाँ पुलसरात कार करणी असल अल्लाह सही पांजी ज़ियारत जो इंतजाम कयो आ पांजो बिस्त जो बंगलो मुझे अखियुनि जे साम्हूं बीहारे छॾियो अथई ओ मुंहिंजे लवारो कर देर न कर हाणे जो हाणे मूंखे शहीद कर त मां अल्लाह जी ज़ियारत करे हमेशा जे लाइ वञी बिस्त जी मालिकाणी थिया अल मौत जस्म यूसिल हबीब चिमड़ियो हज़रत अम्मार कुरान मजीद सां बाहि जे टांडनि ते वीचारे खे लेटायो वियो खिले थो अबू जेल जज़दो छो थो खिले ते कीअं न खिलां तुंहिंजे लाइ बाहि जा टांडा आहिनि मुंहिंजे लाइ गुलाब जा गुल आहिनि हज़रत बिलाल खे मारा थियूं ॾिनियूं वञनि ओ मके जा ॿार केलनि था हज़रत बिलाल खे ॻिजीअ में रसा विझी गिल कंदाड़ था करण हज़रत बिलाल फरमाए थो अहद 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 ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जियो धकदान नती हज़रत बिलाल चवे तो अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान जेके चिंबड़िया कुरान मजीद सां उन्हनि जा बेड़ा ई पार वाह जो हिन कुरान मजीद में मज़ो वाह जो हिन कुरान मजीद में आराम वाह जो हिन कुरान मजीद में फराद वाह जो हिन कुरान मजीद में दुनिया आखिरत जी कामयाबी वाह जो हिन कुरान मजीद में अल्लाह जी ज़ियारत वाह जो हिन कुरान मजीद में जन्नत जा बंगला वाह जो हिन कुरान मजीद में प्यारे मोहम्मद करीम जी ज़ियारत दीदार और मुंहिंजा भाउ हिन कुरान मजीद सां यारी पकी रख हिन कुरान मजीद सां निभा हिन जे चवण ते ज़िंदगी गुज़ार समेना غفرانك ربنا وإليك المصير अल्लाह जी ज़ात जो कसम आहे दुनिया में भी आबाद आखिरत में भी बेड़ा तुझा पार खुद सयूं कुरान मजीद सां यारी है अॼु तव्हांखे मां मुबारक ॿुधायां अॼु तव्हां निभायो आहे क़ुरान मजीद सां अॼु तव्हां यारी वाह जो क़ुरान मजीद सां रखी ॾेखारी आहे भत खाइण खां पोइ बि भॻो न निंड वञी न कयो घर न वियो वरी बि पलथ मारे क़ुरान मजीद जी मोहबत में वेही रहियो अॼु तव्हांखे सतनि आसमाननि जा मलाइक
दिसी करे खुश थींदा हुंदा चवंदा अल्लाह वाह जो है कुरान मजीद जा परवाना कुरान मजीद जी मोहब्बत में वेठा आहिनि अल्लाह भी फरमाइना ओ मुंहिंजा मलाइको तव्हां शाहिद थियो हे मुंहिंजे कुरान मजीद जा परवाना मूंखे राज़ी करण जे लाइ मुंहिंजी मोहब्बत में मुंहिंजे कुरान मजीद सां निभायूं मां भी अल्लाह साईं हिननि खे माफ़ी ॾेई जन्नत जो वारिस मालिक बणाए छॾिया अल्लाह जी रहमत के बहानो मिले अॼु तव्हां बहानो अल्लाह जी रहमत खे ॾेई छॾियो रब खे तव्हां ॾाढा प्यारा ॾाढी अल्लाह जी तव्हां सां मोहबत आहे ॾाढो अल्लाह जो तव्हां सां प्यार आहे अल्लाह साईं असां तव्हांखे पैदा जहन्नम जी बाहि लाइ थोरे ई कयो आहे असां तव्हांखे पैदा कयो अथई जन्नत लाइ काथों अल्लाह साईं जी रहमत के बाम मिली पवे अल्लाह फरमायो उम्र जा गुनाह माफ करे तव्हांखे धोई त पई जन्नती बणाए छॾिया फरमाई ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम करीम वरहमुर राहिमीन वही भी जाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर तो मुझे प्यारे नबी जी ताबेदारी क्यों मुझे प्यारे मोहम्मद करीम वांगुरु कुरान मजीद सां यारी रखो सुनो मोहम्मद करीम फरमायो कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह साईं फरमायो मुझे रस्तो कुरान वारो आहे अल्लाह फरमायो मुझे प्यारे नबी वांगुरु तहां भी पंहिंजो रस्तो कुरान मजीद बनायो ऐं मुझे प्यारे नबी जी सूरत बाण में अपनायो मुझे प्यारे नबी जी सीरत बाण में पैदा कयो खाइण में पीअण में उथण में वेहण में ॻाल्हाइण में ॿोलाइण में हाँ ॾेतीअ में लेतीअ में व्यापार में तिजारत में हर मोड़ महार ते गमीअ में खुशीअ में मुझे प्यारे नबी जा ताबेदार जो माला जो वायदो आहे माला सही माफियूं भी ॾींदोमांव राज़ी भी थींदोमांव त जन्नती भी बणाए छॾींदोमांव अचो नबी सही जा ताबेदार बणिजो नबी सही जा आशिक बणिजो नबी सही जा परवाना बणिजो सच्चा आशिक नबी सही जा थी ॾेखारियो सच्चा परवाना मुझे प्यारे मोहम्मद करीम जा थी ॾेखारियो जिन शयुनि खां मुझे प्यारे नबी झलियो आहे झलिजी वञो जिन शयुनि जो मुझे प्यारे नबी हुकुम फरमायो आहे लबैक करे अखियुनि ते रखंदा वञो मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू ओ मुंहिंजा अता ओ मुंहिंजा भाउ ओ गुरजाणी जे इलाके वारो ओ शहजादपुर जे इलाके वारो ओ सांगड़ जे इलाके वारो ओ मुंहिंजा भाइरो नबी साईं जिना खुम न कई आहे
रुक जी वञो ज़िना खां नबी साईं शराब खां मना कया भॼी वञो शराब खां नबी साईं हाँ व्याज खां मना कया भॼी वञो व्याज खां मुझे प्यारे मोहम्मद करीम हाँ मना फरमाई आहे जुल्म करण खां जुल्म खां भॼी वञो मुझे प्यारे नबी बेनमाज़ी थियण खां मना फरमाई आहे नमाज़ी थी करे ॾेखारियो नबी साईं बेरोज़ात थियण खां मना कई आहे रोज़ात थी ॾेखारियो मुझे प्यारे नबी ॾाढ़ी कूण खां मना कई आहे ॾाढ़ियूं रखी ॾेखारियो मुझे सोने साईं जी सही माना में गुलामी कयो अल्लाह जी ज़ात जो कसम दुनिया में भी इज्जतूं कमाईंदो त आखिरत में भी तव्हांजे लाइ सोन जा बगला इंतज़ार में हूंदा जिन शयुनि को नबी से मनो कया रुक जी न वञो वेझा कुरान जिन शयुनि को मनो कया जिन शयुनि को मुझे प्यारे मोहम्मद करीम मनो कया वञी पासो असां गति उन्हनि शयुनि ते ॾिनी आहे जिन को कुरान जलियो आहे असां गति उन्हनि शयुनि ते ॾिनी आहे जिन को मुझे प्यारे मोहम्मद करीम जलियो आहे अल्लाह अकबर कबीरा कुरान शरीफ ज़िना को जले तो हे मुसलमान सॾाइण वारो ॾींहुं राति ज़िना ते किरियो पियो आहे पढ़ो तो सही कुरान मजीद फरमाए ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला ये वरी ज़िना जी बाज़ार गरब कयो ज़ाल वणेस नथी वते तो परायन में जे कढ को पिछाड़ी बागड़ानन के भी मिसकालियों तो ॾींदो वते बेहया बेशरम हया कर शर्म कर छा रखियो आहे ज़िना में छा रखियो आहे बागड़ानन में धप ऐं ढूंढ अल्लाह फरमाए तो तू ज़िना खां पाण खे बचाया मां तुंहिंजे लाइ अहिड़ियूं हुरां बिश्त में विहारियूं त मां जिन जे ॾिसण सां तुंहिंजो थपी रही पवंदो हूरुं मक़सूरातुं बिल ख़ियाम फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अदा हुना खपन कन बिलाणे न कम हलाईंदो ॻाल्हायो न था ज़ुल्म जी इंतहा थी वई आहे बागड़ाननि जी कढ ॾेढनि जे बि कढ अल्लाह हिकिड़ो मूंखे दोस्त रोई चए पियो चए साईं मुंहिंजो पुटु बागड़ाणीअ जे कढ पियो आहे निभागे अल तल खपाए छॾियो आहे ऐं उहा माई वरी चई खीखारेस ई नथी बागड़ाणीअ जे बि कढ हे मुसलमान सॾाइण वारो फाथो पियो आहे इश्क में हिकिड़ो वरी फूकट भरींदो मूं ॾे आयो साईं मां मरियो आहियां मां छा कयां मां हिकिड़ी जाइ ते फाथो आहियां मोबाइल ते मोहबत थी वई आहे माईअ सां हाणे त मां त मरां थो माईअ नंबर बंदि कयो आहे कावड़जी वई आहे साईं मूंखे चोथों ॾींहुं आहे निंड न कई त मूंखे बि ॿुधाए चोथों ॾींहुं आहे साईं निंड न कई त मां चयो मां धूड़ विझाए मुंहं में तो घुमाए तोखे कंहिं जो त ॻाल्हाए मोबाइल ते इश्क कर अलाए उहा माई बि हुई अलाए मर्दो हाणे त भाउ अहिड़ो नमूनो थी वियो आहे जो अलाह रहम करे मर्द बि अहिड़ो मायुनि जो आवाज़ था कढनि जो तोबा मायुनि खे बि हुते विहार
ये वरी रात जो निंड पिटायूं सलमा खुशिया अरे कुत्ते या पुछ सलमा न थी सलमान थी निभागा चंद्रा डॉक्टरन दे वेठो बार थुका तो खाइंदो अते नालीअ ते वेठो आ चरिया थी आया माण्हू इन मोबाइल ते अल्लाह जाने तो पागल थी आया मस्त थी आया माण्हू ॾींहं राति कन ते पई आहे मोबाइल को हुन कुंड में बीठो आहे को हुन कुंड में को हुन कुंड में को हुन कुंड में फज़ूली ॻाल्हि छा खाधो अथव छा चाढ़ियो अथव मां तोखां सवाइ जी नथो सघां बसि हां फाटे थो दिलि चीरजे थी मोकारो मुंहिंजो मलियो पियो आहे तेल दांगीअ सां कंहिं जाइज़ कयो आहे तव्हांखे परायण माण्हुनि सां ॻाल्हाईंदा वतो जाइज़ ई न आहे पराई माईअ सां ॻाल्हाइण बि न आया ॻाल्हाइण बि चओ फरमाईंदा तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला नबी से फरमायो पराई माई सां ॻाल्हाइण बि ज़िना पराई माईअ खे ॾिसण बि ज़िना पराई माईअ सां हथ मिलाइण बि ज़िना पराई माईअ सां कचहरी करण बि ज़िना तोखे कंहिं चयो आहे चरिया वते थो सॼी सॼी राति पराई माईअ सां ॻाल्हाईंदो पाण खे दिमाग़ी मरीज़ बणाए छॾियो थी पाण खे परेशान बणायो थी निंडा पंहिंजूं फिटायूं थी पागल बणिजी वेंदे मस्तानो थी वेंदे कहिड़ो थी वेंदे माइन सां इश्क करे तोखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो इश्क कर त प्यारे मोहम्मद करीम सां कर इश्क कर त अल्लाह सां कर जेको अल्लाह साईं तो संगति गद्दा मल्लहुल मौला वलहुल कुल इसको करो ना अल्लाह सैना जेको दिन रात तुझे दिल में आ हाँ वहुवा माकुम ऐन माकुम तुम इसको करो ना रब जी रात सा जेको तुझो हामी नसरा सुन अल्लाह व नेमल वकील नेमल मौला नेमल मौला व नेमन नसीर हिकड़ा माइन सां इश्क में फाथा पिया आहिनि हिकड़ा वरी शोरन सां भॼ भॼा लॻी पई आहे शोरन जी पेप्सी जूं बोतलां थो पीआरे इज़ी लोड हिकिड़ो वरी मूंखे चइबो चे साईं दुआ त कर अबो मरे हिकिड़ा माण्हू दुआऊं घुराईंदा आहिनि चवंदा आहिनि अबो जीए हे वरी चइबो अबो मरे मां चयो छो चंद्रा पीउ खां तंग थियो आहे चे साईं मुंहिंजो यार आहे उनखे स्कूटर जी ॾाढी ज़रूरत आहे बसि परेशान आहे त काॾों वठी ॾियांसि मां चवां थो त अलाह करे अबो मरे पोइ सभु रोइण में पूरा हूंदा मां हिकिड़ी महक आहे दोस्त पंहिंजे यार पिणीअ खे स्कूटर वठी ॾियां है रे जवान अहिड़ा इश्क कयो इश्क तबाही थी वई आहे अलाह ॼाणे थो अलाए किथे माण्हू वञी फाथा आहिनि के माइन में फाथा आहिनि के वञी शोरन में फाथा आहिनि के वरी कुकड़नि में फाथा आहिनि वठ पीला वठ हेठा वठ सावा को के में फाथो को के में फाथो हणी पंहिंजूं ज़िंदगियूं तबाह करे छॾियो हिकिड़ा वरी फाथा आहिनि
टीवी ने वीसीआर फिल्म ने ड्रामन ते ओ पराई माई इंडिया जी जेका हिन खे थुक ई न हणे चओ त सयूं ॻाल्हायो न था हेरी हुन लाइ मरे थो हे वाह जो फलाणी माई आहे जेकॾहिं उहा खिले थी त हे बि टहकंदो ॾे सदोरे तो मां कुर्बान वञा वाह जो आशिक पुट पैदा थिया जे उहा रोए थी त हिन खां बि ॻोढ़ा ज़ोर ये निकिता था अचनि छा थियो छो था पंहिंजूं ज़िंदगियूं तबाह कयो तव्हांखे अलाह सां हिन लाइ पैदा न कयो आहे त मायुनि सां इश्क कयो तव्हांखे अलाह हिन लाइ पैदा न कयो आहे त छोरनि सां इश्क कयो तव्हांखे अलाह हिन लाइ पैदा न कयो आहे त तव्हां कुकड़नि सां इश्क कयो तव्हांखे अलाह हिन लाइ पैदा न कयो आहे जो तव्हां तासीम पतनि जा परवाना थी वञो तव्हांखे अलाह हिन लाइ पैदा न कयो आहे जो तव्हां वापारी ऐं तिजारत वारा बणिजी वञो अल्लाह तव्हांखे हिन लाइ पैदा न कयो आहे जो तव्हां दुकान हलायो इन लाइ पैदा न कयो अथई जो ज़मीन वठो इन लाइ पैदा न कयो अथई जो तव्हां दुनिया जे जहान में दुनिया जे मामलनि में गुम थी वञो अल्लाह तव्हांखे पैदा फरमायो आहे पंहिंजे लाइ फरमायो मा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून रब फरमायो तव्हांखे मां पंहिंजे लाइ पैदा कयो तव्हां मुंहिंजा थियो त मां तव्हांजो थियां चओ त सयूं चए थो तव्हां मुंहिंजा थियो त मां तव्हांजो थियां तव्हां मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयां फज़कुरूनी अज़कुरकुम या अय्युहल्लज़ीना आमनू उज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहू बुक्रतन वअसीला करे दो करीना 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 करिश्मा करिश्मा हे वेठो करे दो फिलाणी 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 हे वेठो करे दो फिलाणो 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 जॾहिं इन्हनि खे यादि करण में छा फ़ाइदो मिलंदव यादि कर अल्लाह खे चओ या अल्लाह चओ त सयूं या अल्लाह वॾे आवाज़ सां चओ या रहमान वॾे आवाज़ सां चओ या रहीम वॾे आवाज़ सां चओ या करीम जी जूं अर्ज़ियूं मिलंदव कुल दुल्लाह अवदुर रहमान अय्यम्मा तदू फलल अस्माउल हुस्ना ॾींहुं राति मुंहिंजो प्यारो नबी अल्लाह खे सॾींदो मुंहिंजो प्यारो मोहम्मद करीम ॾींहुं राति अल्लाह जो ज़िक्र कंदो मुंहिंजो सुहिणो नबी ॾींहुं राति अल्लाह जो नाम खणंदो अम्मा आशा फरमाती मां प्यारे नबीअ जा चप मुबारक हमेशा चुरंदे ॾिसंदी हुयमि ज़ुबान मुबारक हमेशा हलंदे ॾिसंदी हुयमि मां हिकु ॾियारे पुछा कयुमि ओ सुहिणा साईं तव्हांजा
चप मुबारक हली रहा है ताजी जुबान मुबारक चुरी रही है भला छा पढ़दा हो पान साईं मां पंहिंजे पानींदड़ पंहिंजे खालक पंहिंजे मालिक साईं खे सरींदो आहियां चवंदो आहियां या अल्लाह नबी साईं जहिड़ी हस्ती या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह इनखां रब ई विसरी वियो इनखां अल्लाह विसरी वियो इनखे यार याद आहे इनखे माई याद आहे इनखे कुकुड़ याद आहे इनखे ताश जा पता याद आहिनि इनखे फिल्म याद आहे इनखे ड्रामा याद आहिनि रब याद न आहे इनखे रांदियूं याद आहे तॾहिं रब मयार ॾिनी क़ुरान में या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लाह फरमा पुट मां ॾिना तमाम धीरियूं मां ॾिनियूं तमाम हाँ ताके नेमतुं सां नवाज़े वरी मां नवाज़ो तमाम इज्जत सां मां नवाज़ो तमाम माल सां मां नवाज़ो तमाम ज़मीन वारो मां बणायो तमाम दुकान वारो मां बणायो तमाम तो भी मां खे विसारे वेही रहियो मां तव्हांखे ॾींहुं राति सॾंदो कयां हैया अलस सलात हैया अलस सलाह हैया अलल फलाह हैया अलल फलाह मां अल्लाह 5 दफ़ा तव्हांखे ॾींहुं राति में सॾंदो करायां अचो मां अल्लाह जे सॾंदे लबे करे मुंहिंजी नमाज़ पढ़ो त मां रहम फरमाए माफ़ियूं ॾेई तव्हांखे जन्नती बणाए छॾियां छो ईअं बेहया थिया हो छो ईअं बेशर्म थिया जंहिं साईं जो खाओ था जंहिं साईं जो पियो था उनजे सॾ ते छो नथा अचो यार निमक हराम न थियो निमक हलाल थियो अदा हिकु पाणी कंहिंजो पींदा हो ॻाल्हायो ई नथा वॾे आवाज़ सां फरमाई मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान فبأي آلاء ربكما تكذبان जिन जो पानी था पियो उनजे सॾ ते नथा अचो अल्लाह शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे हयाव जहिड़ी ॻाल्हि आहे कंहिंजो खाईंदा हो कणक जूं मानियूं कंहिंजूं खाईंदा हो चांवरनि जूं मानियूं कंहिंजूं खाईंदा हो बिरयानियूं कंहिंजूं खाईंदा हो अंब कंहिंजा खाईंदा हो अंगूर केरु खाराईंदो त ज़ैतून केरु खाराईंदो त फरमाए हुवल रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन अल्लाह जंहिं साईं जो खाओ था उनजे सॾ ते छो नथा अचो यार साईं सुबुह सां सॾाए वरी मंझंदि जो थो सॾाए मंझंदि जो सॾाए वरी शाम जो थो सॾाए वरी मग़रिब ते थो सॾाए वरी ईशा ते थो सॾाए वरी ॿिए ॾिहाड़े थो सॾाए वरी टे ॾिहाड़े वरी ॿिए महीने वरी टे महीने वरी ॿिए साल वरी टे साल पयो सॾाईंदो ई सॾाईंदो थो रहे अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू लहू
ओ बाना छो तो मुखों भजे केतरो मुखों भज दे केतरो मुखों रुक दे केतरो मुखों लिख दे बाना मुखों भजी न तो लगे मखों लिखी न तो लगे मां अल्लाह सही तो के मोटान दे कादरा नवला रजील कादिर मां मारे पान दे घुराई नुमाई भलो थी दग में माजे दरवाजे ते माखे पर जाए मुखे री जाए मुझा सजदा दे मुझा रुकू कर या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वाबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ़्लिहून। अदा केरु आहे जेको अल्लाह खां भॼी वञे भॼंदव केतिरो भॼंदव भॼो 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 डुको ॾिसूं ख़बर ई न पवंदव मौत जो धकु लॻी वेंदव चंबो इज़राइल जो लॻी वियो फरमायो कुल्लु मन अलैहा फ़ान अचेव थी धमकी अचेव थी कुल्लु मन अलैहा फ़ान वयबका वजह रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। भॼो था अल्लाह को भॼो था भॼी सघंदव रब अल्लाह ख़बर ही न पवंदव एक्सीडेंट थी पियो हमरा वयो और नौजवानों मां तव्हांखे तो अर्ज़ु कयां तव्हां में घणी फूछड़ भरजी वई आहे घणा तव्हां मस्त थी विया हो मोबाइलनि जे किन में फाथा हो माइन शोरनि जे इश्क में फाथा हो शराब नहीं नशन में फाथा हो तव्हां शैतान जे हमलनि में अची विया हो संभालियो पाण ख़बर ही न पवंदव मौत जा मारूं पुॼी वेंदव अल्लाह जी ज़ात जो कसम पतो ही न पवंदव हज़रत इज़राइल जो चंबो लॻी वेंदव आदम थी वेंदव दुनिया जो जान छॾे हलिया वेंदव पोइ ख़बर क़यामत में रत जा फुराणा पवंदव या वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदर रहमान। अल्लाह जाने तो रोईंदा माण्हू गुनाहनि में गरक थियल क़ब्र क़यामत में रत जा फड़ा रोईंदा चवंदा वलौला अखरतनी इला अजलन करीब ओ अल्लाह साईं थोड़ो असांखे ॿीहर दुनिया में मोटाए असां नेक बणजऊं असां नमाज़ी बणजऊं असां गुनाहनि खां पाण खे बचायूं असां तुंहिंजा थी अचूं हाणे त शैतान जा थी आया हूं क़ब्र जहन्नम जो खूरो लॻी पई आहे आख़िरत में भी असांजे लाइ अज़ाब तैयार हूंदो मेहरबानी फरमाए थोड़ो मोटाए अल्लाह फरमाईंदो हाणे तव्हांजे लाइ मोटण जो दरवाज़ो बंद हाणे तव्हां रड़ियूं कयो पिया दाऊं कयो हे क़ब्र जो अज़ाब आहे हाणे तव्हांजे लाइ हे जहन्नम जो कूड़ो क़ब्र बणी पई आहे आख़िरत में भी मां तव्हांजे लाइ बाहि जहन्नम जी तैयार कई आहे मां अल्लाह साईं अहिड़ी बाहि तैयार कई आहे वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन। अल्लाह ओ मुझा भाइरो ओ मुझा दोस्तों संभालो पाक
सियाणा थियो अकुल कयो समझ वठो अल्लाह जी ज़ात जो कसम ख़बर न पवंदव मौत जा मारू पुॼी वेंदव हाणे हाणे असांजे इलाके में ॻोठ में असांजे में हेॾे नियारियो असांजे ॻोठ में अजीब वाक़ियो थी पियो तूफ़ान ते सोलर प्लेट हीअं उॾामी अची हिकिड़े नौजवान खे मथे में लॻी ख़ुदा वाह शायद आहे क़ुरान मजीद मुंहिंजे साम्हूं आहे वीचारे कंधु ई मथे न खयो सॼे ॻोठ में राकास थी वियो सॼे ॻोठ में ख़ौफ़ हिरास पइजी वई छा ते मस्ती कई अथव यार छा ते आकड़ कई अथव छा ते मोतबर थिया हो हाणे मूंखे दोस्त ॿुधायो चई साईं मुंहिंजी भेण मरी वई अजीब तरीक़े सां मां जो छा थियसि वीचारीअ खे चई साईं छड़ी टंगनि में सूर पियसि डॉक्टर ॾे खणी वियासीं डॉक्टर चेकअप कयसि चईं अथसि त कुझु ई न पिछाड़ीअ दिलि जी ईसीजियूं शुगर टेस्ट ब्लड प्रेशर टेस्ट पर का बि तकलीफ़ ज़ाहिर न थी डॉक्टरनि चयो त बाबा हिन कुझु ई बीमारी न आहे वापसि खणी वञो चईं खणी अची घर पुगास त वीचारी हिकदमि अलाह जे वाले ख़ुशि चङी वरी बाबा साईं जो हिकिड़ो दोस्त हो बिजलीअ में ज़ाल खे वठी वियो आगा खान में ॾेखारण जे लाइ ॿुधजो अजीब ॻाल्हि थो ॿुधायां ज़ाल खे ॾेखारियईं डॉक्टरनि चयसि त यार तूं त पंहिंजी तबियत चेक कराए पाण ख़ुशि चङो भलो हितां पाण गाॾी हलाए वियो आहे ज़ाल खे वठी वियो आहे बीमार खे ज़ाल ॾेखारियईं डॉक्टरनि चयसि तूं पंहिंजो चेकअप कराए तुंहिंजा पेर थुल्हा था नज़र अचनि लॻे थो तुंहिंजे गुर्दनि में मसइलो आहे तुंहिंजा पेर सुॼी आहिनि हीअं जो वटि सठि कयूंसि टेस्टियूं कयूंसि चयूं त बाबा तुंहिंजा त गुर्दा कमु छॾिया आहिनि तूं ॼाण मोए जल्दी देरी न कयूंसि एमरजेंसीअ में वीचारे खे ठोकियूं 1.5 लख रोज़ एमरजेंसीअ में ख़र्च पियो अचे 3 ॾींहं वीचारो जीअरो रहियो ज़ाल उहा ख़ुशि चङी भली वापसि थी मुड़ुस जो जनाज़ो आयो छा ते मस्ती कई अथव यार छा ते आकड़ कई अथव छो ईअं दुनिया जी घरकुरीअ में गर्क थी विया हो छो ईअं सफ़ा मोतबर थी विया हो अॼु मां तव्हांखे मिंथ करण आयो आहियां मेड़ करण आयो आहियां संभालियो पाण पंहिंजे रब खे राज़ी चो कंदासीं इंशा अल्लाह चो पंहिंजे प्यारे नबीअ खे राज़ी कंदासीं चो इंशा अल्लाह नेक बणजण जी कोशिशि कंदासीं इंशा अल्लाह निमाज़ पढ़ण जी कोशिशि कंदासीं रोअण थो अचे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे वाइज़ करे करे असां पगर वाए वाए थकी पिया आहियूं अञा ताईं निमाज़ दोस्तनि में पैदा न थी आहे यारनि में निमाज़ पैदा न थी आहे हेॾे नियारियो हे क़ुरान मजीद मुंहिंजे मथे ते आहे जंहिंमें निमाज़ न आहे उन में मुस्लमानी न थी रही पत अथव क़ुरान ते छा था चओ त मुस्लमानी वञे या बचे ॻाल्हायो ई नथा पोइ इरादो कयो इंशाअल्लाह निमाज़ जा पाबंद थींदा नथी बचे मुस्लमानी बेनमाज़ीअ खे हे चए थो निमाज़ ते हेॾा जलसा हेॾा प्रोग्राम हेॾा ख़र्च हे सभु तव्हां ईअं रायगां था करे छॾियो अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कनि इंशाअल्लाह ताला अमल जी महिनत कंदासीं अज़ीज़ो संभालियो नौजवानो मां ॾिसां थो वाइज़ में जलसे में तक़रीबन नौजवान वेठा हो तक़रीबन मां झोली थो फैलायां अल्लाह जी ज़ात जो कसम आहे रहम कयो पाण ते रहम कयो पाण ते रहम कयो पाण ते न त क़ब्र क़यामत में रत जा फुड़ा रोइणा पवंदा नौजवानो सफ़ा तव्हां होश खां निकिरी विया हो मोबाइल टिकटॉक व्हाट्सएप फेसबुक तव्हांखे चरियो करे वेंदो आहे बेहया वारियूं फिल्मां था ॾिसो नंगियूं फिल्मां जाइज़ हे 12 बजे खां पोइ 1 बजे खां पोइ उघाड़ी फिल्म थो ॾिसे कमरे में लिकी अज़ीज़ो जॾहिं त नबी साईं जी शरीयत में मोहम्मद करीम जी शरीयत में दीन में पंहिंजी उघड़ ॾिसण बि हयाव जे खिलाफ़ आहे
त ॿियनि जा नंग ॾिसण कीअं जाइज़ थिया। हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह बिश्ती ज़ेवर में लिखियो आहे त जेकॾहिं तव्हां तड़ ते वञो गुस्ल ते वञो मर्द हुजे तोणी माई हुजे गोॾ वेड़े पोइ तड़कियो पंहिंजी उघड़ ते बि नज़र न विझो इहा बि हयाव जे ख़िलाफ़ आहे। हे परावा नंग तो ॾिसंदो अचे अखियुनि जो ज़ियान सिहत जो ज़ियान ज़िना वधी हिन उघाड़ियुनि फिल्मनि जे करे आहे। माण्हू आपे कोन निकिरी आहिनि मेन सां ज़िना हिलाल जानवरनि सां। असांजे पासे जे रुस्तम में हमरा आपे को निकिरियो में सां ज़िना कयो। हे क़यामत जूं निशानियूं बकरीअ सां ज़िना ॿियो त छॾ पर भाटीअ सां ज़िना। हे पंजाब जे पासे जे हाणे वाक़ियो थियो हमरा पंहिंजी भाटीअ सां ज़िना कई वेचारी सूर न सही सघी मरी वई। उन छोकिरे खे पकतऊं गिरफ़्तार थियो त हे छा कई भाटीअ सां। हुन चयो मां छा कयां मां उघाड़ी फिल्मा ॾिसी आयुसि घर में भाॼई खे ॾिठमि पहिरियों दिलि चयो त भाॼईअ में हथ विझां छो त दिमाग़ मुंहिंजो कमु न पियो करे शहवत मुंहिंजे मथां हावी थी वई। मां चयुमि त भाॼईअ में हथ विझां पोइ सोचियमि त भाॼई वॾी आहे मथां रड़ियूं करे विढ़े मथां ख्वार करे अदा खे दां ॾे पोइ चयुमि भाटी नंढी आहे भला इनखे थो खणी वञा। पोइ खणी ॿिए कमरे में भाटीअ जे मुंहं ते हथ ॾेई ऐं मां पंहिंजो मोकारो मलियुमि पोइ ख़बर न आहे वीचारी अलाए कीअं मरी वई। मां झोली थो फैलायां नंगियूं फिल्मा न ॾिसो न ॾिसो नंगियूं फिल्मा। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे क़बर क़यामत विञाइजे थी पर दुनिया बि विञाइजे थी। ज़िना छो आम थी वई आहे इन नंगनि फिल्मनि जे करे। अॼु कहिड़ा कहिड़ा नौजवान इरादो था कयो इंशाअल्लाह नंगनि फिल्मनि खे न ॾिसंदासीं। इरादो पको वॾो गुनाह अथव। अखियुनि जो ज़ियान न कयो सिहत जो ज़ियान न कयो जिस्म जो ज़ियान न कयो। उघाड़ियूं फिल्मा ॾिसी 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 पंहिंजो जूस कढी पाण खे पूरो करे पोइ वरी जंहिं महिल शादियूं था करनि पोइ वरी अचनि था हकीम ॾे हाणे हकीम साहिब ॿ टे माजूं न कखड़ा त ॾिजाए कुझु ताक़तड़ी त कयां। धूड़ पोइ मुंहं में मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो पाण संभालियो सियाणा थियो अकुल कयो हयाती ते एतबार न आहे पाण खे नेक बणजण जी कोशिशि कयो पाण खे निमाज़ी बणाइण जी कोशिशि कयो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला मुंहिंजा टूटा फुटा अल्फाज़ मंज़ूर